वायसा प्रालो खबर सुरसुर जारे खबर शेयर कंदा से प्रालो बरसा गोट फतेह मोहम्मद बुर्जे जे रवासिन जवाबदारनि खिलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कंदे छा मसलो आहे अची विया फतेह गोट वेठा आहियां ज़ाहिद जी मां घरवारी आहियां मुंहिंजी अमड़ में पाए वई उहे छोकिरा फुलकोटा दोसाणी शौकत और सदाम और एजाज़ इहे चारई पंज ॼणा हिकिड़ा असां सुञातासीं ॿिया न सुञातासीं मुंहिंजी अमड़ गोज़ोरी में खसे बीता रहिया मुंहिंजी अमड़ थाबा खाईंदी कुटी सुठी बि पाण खे जेसि ताईं पुराणी ज़ाल हुई रन ज़ाल हुई जेसि ताईं मूं वटि पुॼे तेसि ताईं उहो में ई गुम करे छॾिया खाए हलिया विया हाणे असां एसपी साहिब ॾे बि विया उन्हनि जे वॾेरनि ॾे बि विया उन ॾों एसपी साहिब ॾों पर्चो कढाइण आया उहो थाणे ते आया हाणे असां ॿियो चकर असांखे हींअर पंहिंजी में मिले बेनाक बेडोई असां हुन ज़ाल जी में काए विया फतेह मान जी ॻोठ ॾींहं ॾिठे जो में 12 बजे छा मसलो आहे ज़ाहिद मुंहिंजो नालो ज़ाहिद हुसैन आहे जेको आहे सो मां वेठो गोठ फतेह मोहम्मद बुर्जी में आहियां असांजो जेको आहे हीअ मुंहिंजी पुराणी अमड़ ससु आहे हिनजी जेको आहे न्यू चारण वई शौकत ऐं जेको आहे एजाज़ सदाम हलीम पुटु रशीद जो उहे जेको आहे असांजी में काए फरार थी विया पुराणी देरि सां घर पहुती एतिरो उहो फरार थी हलिया विया ॾींहं जो 12 बजे असांजो एसपी साहिब ऐं जेको आहे सिंध आईजीअ खे अर्ज़ु आहे अथबदी ॾींहं जो ही दहशत गर्दियूं हलनि थियूं असां सां वॾो ज़ुल्म नथो पुटनि करे छॾियो आहे अॼु जेको आहे नाजाइज़ उन्हनि जा चङा वरी फिराड करे असांजे मथां जेको आहे केस दाख़िल कराइनि था असां इहे सिंध आईजी खे गुज़ारिश था कयूं त न लॻो आहे त असांजी महिरबानी कई वञे असांजो असांजो हक़ी ॾोह थियल आहे 12 बजे इहे जुआरी जेके आहे मेरे छा टोलो कयूं रुगो में खसी हलिया विया कचहरी खे पोते मोटायमि पाण पुराई दर मां किरियम वञी भावरी जी रुगो में जोड़ी खसे हलिया चौक वारा हा चौक जो सदाम इहे विया कसे मुको में यादो हाणे तूं छा थी चए छा थियणु मां त अॼु मूंखे पंहिंजी में खपे मूंखे पंहिंजी में हक़ खपे मूंखे पंहिंजी में ॾेई मां रन ज़ाल आहे मां पाण खे पाण साड़ींदसि ॿार ॾींदसि मां कंदमि मूंखे पंहिंजी साली में खपे